सभिनी जी वॾी महिरबानी। पहिरीं ॻाल्हि त तव्हां फूदने जी जेका मुंहिंजी वीडियो हुई उहा तव्हां लाइक कई, शेयर कई ऐं इन बारे में आगाही ॾियण लाइ तव्हां जेको आहे शेयर कई माण्हुनि में, इहा तव्हांजी वॾी महिरबानी। जिन बि दोस्तनि ज़मीदार, नंढो ज़मीदार या वॾो ज़मीदार, उन्हनि खे मूंखे कमेंट्स ॾिना आहिनि या मूंखे जेको मैसेंजर में मैसेज पिया कनि उन्हनि खे रिप्लाई ॾियण लाइ एतिरो मूं वटि हिकिड़ो टाइम कोन हो। ॿी ॻाल्हि त मसरूफ़ माण्हू हुअसि, इन जे करे तव्हांखे जवाबु न ॾेई सघियो, इन करे लेट जी महिरबानी ऐं लेट जी माज़रत थो करियां तव्हां खां। हाणे तव्हांखे तफ़सीली राब्तो मूं इनायत सूमरे सां करे तफ़सीली राब्तो ॾियण लाइ, तफ़सीली तव्हांखे फूदने जी पोखाईअ बारे में ॾियण लाइ त आगाही ॾियां, माण्हुनि खे ॿुधायां, त इन जी सॼी तफ़सील तव्हांखे सम्झायां थो। इन खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि नोट कजो त मुंहिंजो नालो हाजी निज़ामुद्दीन जक्सी आहे ऐं नंढड़ो हिकिड़ो ज़मीदार आहियां ऐं पर्सनल मुंहिंजी ज़िंदगी जेका 8 एकड़ ॿनी आहे। उन खां अलावा आउं बिज़नेसमैन बि आहियां, थोरो घणो कारोबार बि कंदा आहियूं। सो मूं सोचियो पिए त तव्हांखे राब्तो जेको थिए त उहो फेसबुक ते ऐं ट्विटर ते ऐं यूट्यूब ते ऐं टिकटॉक ते, जिन बि दोस्तनि टिकटॉक ते बि मूंखे जाम फॉलो थिया आहियो, उन्हनि दोस्तनि खे हिकिड़ी मालूमाती वीडियो ॾींदो आहियां त उनखे लाइक कंदा वञो, फॉलो कंदा वञो ऐं शेयर कंदा वञो। इन जे करण सां असांजा कुझु फॉलोअर वधंदा ऐं जेतिरो दोस्तनि खे पुॼंदी ॻाल्हि सिंधी में सम्झाए सघंदासीं। पहिरीं ॻाल्हि त अचूं था फूदने जी पोखाई ते। फूदने जी पोखाई लाइ सभ खां पहिरीं पाण खे ॿनी चॉइस करणी पवंदी। ॿनी वारियासी न हुजे, प्लस में ॿनी चीकी हुजे ऐं उन सां गॾु ॿनी में सैलाब न थिए, ॿनी मथे हुजे, मथां जी ॿनी हुजे, यानी बरसाति जो पाणी न बीहे, पासनि खां सारियूं न थियनि, पासनि खां ॿी का आबादी जेका तलाब बलाब अहिड़ो न हुजे जितां सैलाब थिए। इहा शइ नोट कजो। वारियासी ॿनी में फूदनो कोन थींदो। थर जे दोस्तनि पुछो पिए भाउ तव्हां वटि कोन थींदो। वारियासी ज़मीनूं जेके आहिनि, जेके बि वारी वारियूं आहिनि, उन्हनि में फूदनो कोन थींदो। चीकी ज़मीन में थींदो, जेका ज़मीन चीकी हुजे, जंहिंमें थोरी वारी हुजे, थोरी मिटी मिक्स हुजे, उन में फूदनो थींदो। हाणे अचो त पोखाई जो तरीक़ो सिखूं। पहिरीं ॻाल्हि, खिरिया नंढड़ा कढिबा। खिरियनि कढण खां पोइ हिन जी पनीरी थींदी आहे, उहो ई फूदनो ई आहे जेको साओ पाड़ा कढिबो ऐं वेर थींदो। ठीकु न, वेर जी माना सारियुनि जो रोंबो थींदो आहे। जीअं टमाटे जो ॿिज वेर कंदा आहियूं, उहो 4 इंच ते हिन जी वेर थींदी आहे, 4 इंच। ठीकु आहे न। उन खां पोइ अचूं था त हीअ पोखाई जो टाइम कहिड़ो आहे। टाइम हिन जो 10 महीनो ऐं 11 महीनो आहे। 10 महीनो ऐं 11 महीनो आहे, यानी सी न हुजनि। उन खां पोइ वरी पोखाई जो टाइम आहे 5 महीनो, 6 महीनो, 7 महीनो, हल्की गर्मियुनि में थी वेंदो आहे। ऐं उन खां अलावा फूदने जो जेको गर्मी जो वॾो असरु थींदो आहे, गर्मी में हिन जो रेट घटि थींदो आहे। उन खां अलावा सारियुनि जे टाइम वारी ॿनी हुजे त उन में बहितर थींदो आहे। सारियुनि जी ॿनी में जेको सैलाब जेको ख़तमु थी वेंदो आहे, उन खां पोइ 10-11 महीने में तव्हां हणी सघो था। फूदने जो एकड़ हिकिड़ी चॉइस कजे, वधीक न कजे। मंडी जी ॻाल्हि छोकिरनि पुछी वे त विकामंदो किथे आहे, त उन्हनि दोस्तनि खे बि ॿुधाईंदा हलूं त हीउ कराची मंडी में विकामंदो आहे। ऐं कुझु दोस्तनि ॿुधो पिए नंग माना हिकिड़ो बोरो ठहंदो आहे, उन बोरे में फूदनूं जी वेड़ियूं लॻायूं वेंदियूं आहिनि। वेड़ी हूंदी आहे नंढड़ी, जेके पाण सारियुनि जे ॿिज खे घुराड़ो चऊं, उन हिसाब सां वेड़ी नंढड़ी हूंदी आहे, उन में नग लॻंदो आहे। नग जो वज़न हूंदो आहे 40 खां 35 किलो, इहो टोटल नग जो वज़न हूंदो आहे। हिन वक़्तु अॼु जी मंडी में 16,000-17,000 रुपया नग विकामियो आहे। फूदनूं ॿाहिरि मुल्क वेंदो आहे, इन मां दवाऊं बि ठहंदियूं आहिनि ऐं इन मां जेको आहे सो माण्हू खाध खुराक में इस्तेमालु कंदा आहिनि। घणो करे अदर कंट्रियूं जेके आहिनि, जिन में पाण चऊं मुतहिदा अरब इमारात या जेके मुल्क आहिनि, उन्हनि खे फूदने में चांहि जे तौर ते इस्तेमालु कंदा आहिनि। साए फूदने खे चांहि जे तौर ते वधीक इस्तेमालु थींदो आहे। सो अञा बि दोस्त नंबर पिया घुरनि त इनायत सूमरे जो नंबर ॾे। भाउ इनायत सूमरे जो नंबर इन करे नथो ॾेई सघां छो त हू हुते बिज़ी माण्हू आहे ऐं हुनखे अॻे ई फ़ोनूं जाम ईंदियूं आहिनि ऐं उन जे करे हू जेको आहे सो पंहिंजे कम में मसरूफ़ आहे। मज़दूर माण्हू माना मसरूफ़ हूंदो ऐं इन करे नंबर मुंहिंजो तव्हां नोट करे छॾियो। जंहिं बि वीडियो मुंहिंजी फुल ॾिठी हूंदी उनखे आख़िर में ई नंबर मुंहिंजो मिली वेंदो हलो। तव्हांखे कंहिं बि मामलात ते राब्तो करिणो हुजे, को ज़मीन जो मसइलो हुजे, को कणिक जो मसइलो हुजे या को बि मसइलो तव्हांजो हुजे, जंहिंमें तव्हां तूरी जो पुछो पिया, को दोस्त भिंडी जो पुछे पियो, असां वटि तूरी बि लॻल आहे, असां वटि भिंडी बि लॻल आहे, असां वटि गिदरो बि लॻल आहे, उन खां अलावा असां वटि टमाटो बि लॻल आहे। कुझु ॾींहंनि में आऊं तूरी जेका आहे हाइब्रिड उन ते वीडियो छॾींदुसि ऐं उन खां पोइ आऊं कुझु ॾींहंनि में टमाटे ते वीडियो छॾींदुसि ऐं मुंहिंजो वीडियो तव्हां लाइक कंदा वञो। नंबर मुंहिंजो नोट करे छॾियो। कंहिं बि दोस्त सां राब्तो करिणो हुजे, कंहिं बि दोस्त खे, चाहे सिंध जे कहिड़े बि कुंड कुर्छ में हुजे, मूंसां राब्तो करे सघे थो। 0346 77 09 093। वरी ॿुधी अचिजो 0346 77 09 093। निज़ामुद्दीन जक्सी, मातली, डिस्ट्रिक्ट टंडो, मोहम्मद ख़ान, सिंध। ख़ुदा हाफ़िज़।